उस्मान शाहुड़ी में हर साल जहाँ इन साल भी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो जलसो थी गुज़रियो। जलसे में हज़ारे आशिकान रसूल शिरकत कई, जॾहिं त उन मौक़े ते मौलाना शफ़ीक कादरी, अल्लामा अब्दुल हफ़ीज़ कादरी ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कयो। गोरजा में दुकानदार जावेद भुट्टो के कत्ल के 16 महीना गुजरण बावजूद कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ़ संदसि वारसनि ऐं सिविल सोसाइटी पारां गोरजा थाणे आॾो एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते डॉक्टर नदीर खोखर, परवेज़ भुट्टो ऐं ॿियनि चयो त पुलिस जावेद भुट्टो जा कातिल 16 महीना गुजरण बावजूद गिरफ्तार नाहे करे सघी। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त नौजवान जे कातिलनि खे जल्द गिरफ्तार कयो वञे। उदेरोलाल के गोठ गाज़ी खान साहोवाल में कायम प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलतुन समेत स्कूल की बिल्डिंग ज़बूनाल हुअण खिलाफ़ उस्तादन समेत गोठाणन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अली नवाज़ साहोवाल, गुलाम मुस्तफ़ा साहोवाल ऐं ॿियनि चयो त स्कूल बुनियादी सहूलतुन खां महरूम बणियल आहे। लाॻापियल अमलदारनि पारां स्कूल में बुनियादी सहूलतुनि जी खोट खिलाफ़ को बि नोटिस नाहे वरितो वियो। उन्हनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त स्कूल में बुनियादी सहूलतूं ॾेई शागिर्दनि खे बहितर नमूने तालीम ॾिनी वञे। धरड़ी मोहब्बत भरसा गोठ वली मोहम्मद गोरड़ में दुकान में चोरी की कोशिश कंदड़ 2 चोरन के गोठाणन पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। चोरन की सुञाणप असलम सोलंगी ऐं अकील गोरड़ के नालन सां थी। गोठाणन मूजिब 2 नौजवान नशे जा आदी आहिनि, जिन जो चोरी करण मामूल बणियल आहे। मीरपुर बुरड़ो वेझो जेकमाबाद रोड तां नामालूम हथियारबंद शहरी हिदायतुल्ला बुरड़ो ऐं संदसि ड्राइवर खां रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती त नामालूम हथियारबंद फरार थी विया। मुतासिर मूजिब पेट्रोल पंप खां जेकमाबाद वञी रहियो हुअसि त 3 हथियारबंदनि राहू वाह वटि फुर जो निशानो बणायो।